कमीशन और उनके मेंबरान को, ये जो लोग हैं इनको वार्न करते हैं कि अगर हमारे साथ ज्यादतियों का सिलसिला हुआ, ये ज्यादतियों का सिलसिला आपको वापस पे करना पड़ेगा। इस्लामाबाद की अदालत फवाद चौधरी के ॿिनि ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। 27 जनवरी ते ॿीहर पेश करण जो हुकुम, अदालत महफ़ूज़ कल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। इस्लामाबाद जी मक़ामी अदालत इलेक्शन कमीशन खे धमकियुनि वारे केस में फवाद चौधरी जो 8 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड ॾियण वारे पुलिस जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। पुलिस फवाद चौधरी खे लाहौर मां इस्लामाबाद मुंतक़िल करण बाद मुंहं ते कपड़ो ॾेई ऐं हथकड़ियूं हणी अदालत में पेश कयो। इलेक्शन कमीशन जे वकील मौक़िफ़ इख्तियार कयो त फवाद चौधरी ईसीपी अमलदारनि ऐं संदन ख़ानदाननि खे धमकियूं ॾिनियूं। मंसूबे तहत आइनी इदारे खे टारगेट कयो पियो वञे। इस्लामाबाद जे कोसार थाणे ते केस दाख़िल करण बाद पुलिस फवाद चौधरी खे लाहौर मां गिरफ़्तार कयो हो। फवाद चौधरी जो पिम्स अस्पताल में तिबी मुआइनो बि कयो वियो। डॉक्टर्स खेसि सिहतमंद करार ॾेई छॾियो। लाहौर हाईकोर्ट पीटीआई ख़ान फवाद चौधरी जी गिरफ़्तारी खे गैर कानूनी करार ॾियण खां इनकार कंदे संदसि बाज़ियाबीअ वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। फवाद चौधरी जे बाज़ियाबीअ बाबति दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान आईजी पंजाब, एडवोकेट जनरल ऐं ॿिया पेश थिया। फवाद चौधरी जे इस्लामाबाद पुलिस हथां गिरफ़्तारी जी तस्दीक़ जस्टिस तारिक सलीम शेख रिमाल सिंह चयो त हाणे दरख़्वास्त ॿुधण जोगी नाहे रही। फवाद चौधरी जे वकील गिरफ़्तारी खे गैर कानूनी करार ॾियण जी इस्तदा कई। अदालत पुछो त फवाद चौधरी जी गिरफ़्तारी में गैर कानूनी कहिड़ी ॻाल्हि आहे। राहदारी रिमांड लाइ जवाबदार खे लाहौर जी अदालत में पेश कयो वियो। अव्हां केस ख़त्म कराइण चाहियो था, इस्लामाबाद हाई कोर्ट वञो। मैं पहले इलेक्शन कमीशन से सवाल पूछता हूं, क्या आपको नहीं पता कि आपकी सबसे बड़ी जिम्मेदारी साफ और शफाफ इलेक्शन करवाना है? मैं सवाल ये पूछता हूं कि किस बेसिस पे आपने मोहसिन नकवी को चुना? किस बेसिस के ऊपर ये मोहसिन नकवी को आप लेके आए? अभी से ही पुलिस ने हरासा शुरू कर दिया है, हमारे वर्कर्स के ऊपर 1-2 गिरफ्तारियां शुरू होगी और ये जो फवाद चौधरी का हुआ है, तो ये अभी से ही पूरा प्री प्लान बना हुआ है। हर वक्त जेल लेके जाने लगे हैं, मुझे इससे कोई फिक्र नहीं है। मैं वाजे कर दूं कि आखिरी गेंद तक लड़ूंगा, आखिरी अपनी सांस तक इनका मुकाबला करूंगा। कोई मुझे ना जेल और ना ये जो डराते रहते, कोई फिक्र नहीं है। फवाद चौधरी जो कहिड़ो ॾोह हो? चीफ इलेक्शन कमिश्नर खे मुंशी चवण ते किथे अहिड़ी कार्रवाई थींदी आहे? मुंहिंजो आवाज़ बि बंदि करण जी कोशिश कई पई वञे। मौत खे वेझो खां ॾिठो अथमि, जेल खां नथो डिॼां, आख़िरी दम ताईं मुक़ाबिलो कंदुसि। पीटीआई सरबराह इमरान खान मौजूदा सूरत-हाल में अदलिया खे किरदार अदा करण जी अपील करे छॾी। वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कंदे इमरान खान चयो त मुल्क नाज़ुक मोड़ ते बीठल आहे। हाणे सिर्फ़ रस्ता आहिनि, हिकु ग़ुलामी क़बूल कजे, ॿियो रस्तनि ते अची जदोजहद कजे। मोहसिन नकवी पंजाब जो निगरान वॾो वज़ीर थींदे ई कार्रवायूं शुरू करे छॾियूं आहिनि। अदलिया ऐं वकीलनि खे अपील करियां थो त अव्हां जो वक़्तु आहे, असांजे हक़नि जो तहफ़ुज़ कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां गुलिस सदर आसिफ अली ज़रदारी जी मुलाक़ात। मुल्क जी मजमूई सियासी सूरत-हाल ते ॻाल्हि ॿोल। ज़रियनि मौजूदु मुलाक़ात दौरान पंजाब ऐं केपी जे चूंडुनि बाबति ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां पंजाब जे निगरान वॾे वज़ीर मोहसिन नकवी बि मुलाक़ात कई। वज़ीर आज़म निगरान वॾे वज़ीर जो उहिदो संभालण ते खेसि मुबारकूं ॾिनियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त उमीद आहे त मोहसिन नकवी पंहिंजूं आइनी ज़िम्मेवारियूं बहितर नमूने सां सर अंजाम ॾींदो। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में ANF जूं कार्रवायूं, वॾी मिक़दार में मंशियात हथ। इस्लामाबाद इंटरनेशनल एयरपोर्ट तां बहरीन वेंदड़ जवाबदार जे पेट मां 71 हीरोइन जा भरियल कैप्सूल्स हथ। जवाबदार गिरफ़्तार। बुरहान इंटरचेंज वेझो कार्रवाई दौरान कार मां 4 किलो 800 ग्राम चर्स हथ। 3 जवाबदार गिरफ़्तार। कोयटा में ANF जी कार्रवाई, जवाबदार वटां 55 नशियावर टिकियूं हथ। ANF जे तर्जुमान चयो आहे त कार्रवाई दौरान हिकु जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो। संदसि कब्ज़े मां 824 लीटर पाबंदी मड़ियल केमिकल हथ कयो वियो।
मुख़्तलिफ़ शहरनि में कार्रवाई दौरान गिरफ़्तार जवाबदारनि मथां मंशियात एक्ट तहत केसिस दाख़िल कया पिया। सखर में पुलिस जो खोरन सां मुबैना मुक़ाबिलो, बपोरू ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा, हथियार हथ। पुलिस मूजिबि ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार खोरन जी सुञाणप सनाउल्ला लोहर ऐं अमजद अबड़ो तौर कई वई। गिरफ़्तार जवाबदार मोटरसाइकिल फुर करण ऐं पुलिस मुक़ाबलनि समेत ॿियनि वारदातुनि में घुरिबल हुआ। संदन साथी फरार थियण में कामयाब थी विया, जिन जी ॻोल्हा जारी आहे। पनवाकिल वेझो ॻोठ सईद महर में हथियारबंदनि जे धनार खां बकरियूं फुर करण जी कोशिश, मज़ामत ते हथियारबंदनि नौजवान वाजिद महर खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। डहरकी वेझो पुराणी तकरार तां हिकु ॼणो क़तल। भटूंडी शरीफ़ वारे इलाइक़े में हथियारबंदनि मुख़्तियार जखराणी खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। जैकबाबाद में वॾी भेण खां नंढी भेण क़तल। बिस्मिल्लाह बाग वारे इलाइक़े में हमीदा मंगणहार पंहिंजी नंढी भेण शहनाज खे घुटा ॾेई मारे छॾियो। लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। पुलिस जो चवणु आहे त हमीदा जो ज़हनी तवाज़ुन ठीक न हो, जंहिं कावड़ में अची पंहिंजी नंढी भेण शहनाज खे घुटा ॾेई क़तल कयो। सेवण वेझो जाबलू पट्टीअ वारे इलाइक़े मां नौजवान जो तशद्दुद थियल लाश हथ। पुलिस पारां कारा इल्ज़ाम हेठि क़तल करण जो इंकशाफ ज़ाहिर। जाड़े ढोरो मां नौजवान असद अली नूहाणीअ जो तशद्दुद थियल लाश हथ कयो वियो, अस्पताल मुंतक़िल। ऐं खिपरो वेझो खूह जी खोटाई दौरान भिक किरण सबबि हिकु नौजवान दबजी फौत, हिकु ज़ख़्मी। अछड़े थर में खूह जी खोटाई दौरान मिटीअ जी भिक किरण सबबि अब्दुल लतीफ़ समो दबजी फौत थी वियो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत नौजवान नाज़िम खे बेहोशी वारी हालत में कढी वरितो, छोर अस्पताल मुंतक़िल।